अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सोनिया समोता ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। ख़बर शामिल कयूं था। खैरपुर ब्यूरो चीफ मोहम्मद बच्चल गाहो फ़कीराबाद। ब्रेकिंग न्यूज़। फ़कीराबाद ऐं भरपासे में हलंदड़ मंशियात ऐं समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी गंभर तरफ़ां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। फ़कीराबाद समाजी तंज़ीम जे सदर सिकंदर चांडियो, जनरल सेक्रेटरी वफ़ा जागरानी, फरीद ख़ासकिली जी अॻवानी में पोस्ट ऑफिस फ़कीराबाद खां प्रेस क्लब फ़कीराबाद ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। फ़कीराबाद मंशियात जा अॾा ख़त्म कराए नौजवान नस्ल खे तबाह थियण खां बचायो वञे। मंशियात सबबि हज़ारे नौजवान जूं ज़िंदगियूं बर्बाद थियनि पियूं। सिकंदर चांडियो। फ़कीराबाद मंशियात सबबि समाजी बुराइयूं बि वधी वियूं आहिनि, जंहिं सबबि स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द मुख़्तलिफ़ समाजी बुराइयुनि में मुब्तला थी विया आहिनि। वफ़ा जागरानी। फ़कीराबाद एसएसपी खैरपुर मंशियात ऐं समाजी बुराइयुनि जो नोटिस वठी क़ानूनी कार्रवाई करे त जीअं नौजवान नस्ल तबाही खां बची सघे। अॻवान